असी मस्ताना जह महफ़िल में तह महफ़िल खे महकायूं था। असी मस्ताना जह महफ़िल में तह महफ़िल खे महकायूं था। हुब साजे हुबदार सदन साईं हुब साजे हुबदार सदन वञी तंहिं सारूं रलायूं था। असी मस्ताना जंहिं महफ़िल में तंहिं महफ़िल खे महकायूं था। काई लालच लोभ ना बस अरबी असां नातो मिठड़े साजे पेच या पातो जादे मुहार तो साई मोड़े सा मंजिल सीने लायूं था। असी मस्ताना जंहिं महफ़िल में तंहिं महफ़िल खे महकायूं था। हुब साजे हुबदार सदन साईं हुब साजे हुबदार सदन वञी तंहिं सारूं रलायूं था। असी मस्ताना जंहिं महफ़िल में तंहिं महफ़िल खे महकायूं था। करबल वारनि जो मिठ साईं जे त प्यारनि जो कॾहिं बिलावल बागे जी वरी ॻाल्हि सभिनि खे ॿुधायूं था। असी मस्ताना जंहिं महफ़िल में तंहिं महफ़िल खे महकायूं था। असी मस्ताना जंहिं महफ़िल में तंहिं महफ़िल खे महकायूं था। हुब साजे हुबदार सदन साईं हुब साजे हुबदार सदन वञी तंहिं सारूं रलायूं था। असी मस्ताना जंहिं महफ़िल में तंहिं महफ़िल खे महकायूं था। मरहब जहिड़े मुनकिर खे अली साईं जनो मिटायो 500 मण दरवाज़ो है दर हसमत साण हटायो साईं हसमत साण हटायो। अहिड़नि अज़ीम हस्तिन जी वाखाण ज़ुबा ते लायूं था। असी मस्ताना जंहिं महफ़िल में तंहिं महफ़िल खे महकायूं था। असी मस्ताना जंहिं महफ़िल में तंहिं महफ़िल खे महकायूं था। प्यासी पंहिंजे परवर पाक धणीअ खे पियो बाधाए सोहणे साईं खे रिझाए मोहम्मद पनाह महर साईं जो शान सभिनि खे ॿुधायूं था। असी मस्ताना जंहिं महफ़िल में तंहिं महफ़िल खे महकायूं था। हुब साजे हुबदार सदन साईं हुब साजे हुबदार सदन वञी तंहिं सारूं रलायूं था। असी मस्ताना जंहिं महफ़िल में तंहिं महफ़िल खे महकायूं था।